सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते समूरी सिंध जे सरकारी इदारनि जी तालाबंद हड़ताल कई पई वञे। जामशोरे में बि समूरनि सरकारी इदारनि में कमु छॾ हड़ताल कई पई वञे। गस्टा जामशोरे तरफ़ां ज़िले जे समूरनि स्कूलनि जी तालाबंदी करे एहतिजाज रिकॉर्ड कराए पिया वञनि। ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन तरफ़ां मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसुनि में कमु छॾ हड़ताल सबबि ऑफिसुनि जो कार वहिंवार बि रहियो। सिंध मेराण लम्स यूनिवर्सिटियुनि में पिणु मुलाज़िम सरापा एहतिजाज बणिजी विया। ॿिए तरफ़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन हाजी अशरफ कासकेली जो चवणु आहे त सिंध हुकूमत असांजो को बि मुतालबो मञण लाइ राज़ी न आहे। हिन चयो त DRA ग्रुप इंश्योरेंस ऐं पघारूं वधाइण लाइ सिंध हुकूमत खे मुतालबा पेश कया पर उन्हनि पघारूं त न वधायूं, पर हिननि पेंशन रूल्स में तरमीमूं करे मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सलूक कयो आहे। हिन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थींदड़ बाई इलेक्शन जो पिणु बाइकाट करियूं था, जंहिंमें को बि मुलाज़िम ड्यूटी न ॾींदो। हिन चयो त हीउ एहतिजाज 27 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदो। उन खां पोइ 6 अक्टूबर ते सिंध जा समूरा मुलाज़िम बिलावल हाउस जो रुख कंदा ऐं उते एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा।